रूस अफगानिस्तान तालिबान हुकूमत के तस्लीम करे वरितो। रूस मौजूदा तालिबान हुकूमत के मञीदड़ पहिरियों मुल्क करार। मास्को अफगानिस्तान जे नए सफ़ीर जूं सनदूं क़बूल करे वरितियूं। रूसी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त तालिबान हुकूमत खे बाज़ाब्ता तौरु मञण जो अमल मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़ी सहकार खे हथी ॾींदो। अफ़गान परॾेही वज़ीर आमिर ख़ान मुतक़ी जो चवणु आहे त हू रूस जे उन जुरतमंदाणे क़दम खे क़दर जी नज़र सां ॾिसनि था ऐं उहो क़दम ॿियनि लाइ बि मिसाल बणिजंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाण खे अमुन जे नोबेल इनाम लाइ बहितरीन उम्मीदवार करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू 5 मुल्कनि खे जंग में वञण खां रोकियो। एटमी जंग थियण खां पहिरियां पाकिस्तान ऐं भारत में जंग बंदी कराई। कांगो ऐं रवांडा विच में जंग रोकराई। अमरीकी तारीख़ जो सभ खां वॾो डिपोर्टेशन प्लान शुरू करे छॾियो आहे। हू अमरीका खे ॿीहर मज़बूत, महफ़ूज़ ऐं अज़ीम बणाईंदो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडीअ सूबे जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ बेतमादी रिथा आणण जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू केपी जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ का साज़िश न पिया कनि। असेंबलीअ में अपोज़िशन वटि 52 खां 54 मेंबर आहिनि। जंहिं ॾींहुं हिकु मेंबर बि वधीक थियो त बेतमादी रिथ आणे सघिजे थी। इहो संदन जमहूरी हक़ आहे। हू नथा चाहिनि त अली अमीन गंडापुर वेचारो बेरोज़गार थिए ऐं सियासत छॾे। केपी में बेतमादी रिथ आणण जी का बि तजवीज़ गोरेच नाहे। सूबनि खे बोरान जे वर चाढ़ण वारो को कमु कंदासीं। बेतमादी रिथ आणण आइनी ऐं क़ानूनी तरीक़ो आहे। पीटीआई बानी बि बेतमादी रिथ जो शिकार थी चुको आहे। गवर्नर केपी जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात खे साज़िश जो रंग ॾियणु दुरुस्त नाहे। मुस्लिम लीग नून सेनेटर इरफान सिद्दीकी एएनपी सरबराह इमल वली ख़ान तरफ़ां केपी हुकूमत खे हटाइण जी मुखालफ़त। संदसि चवणु आहे त अवामी नेशनल पार्टी केपी हुकूमत किरण जे कंहिं बि अमल खे शामिल न थींदी। ताक़तवर ॾोरियूं तहरीक इंसाफ़ हुकूमत हटाइण जे हक़ में न आहिनि। सवाद सानीअ ते कमिश्नर मालाकुंड जी जांच रिपोर्ट में अहम इंकशाफ। रिपोर्ट सूबाई इंस्पेक्शन टीम हवाले। रिपोर्ट में चयो वियो आहे त बरसात सबबि दरिया सवाद जी सतह वधी वई हुई। तामीराती कम सबबि पाणी जो रुख ॿिए पासे मोड़ियो वियो। पाणी जो रुख तब्दील थियण बैदि हादसे वारे हंधि पाणी जी सतह घटिजी हुई ऐं उते सयाह पहुता। होटल जी गार्डन जे रोकण बावजूदि सयाह पुठिए रस्ते खां दरिया में पहुता। पाणी जी सतह वधण खां पोइ सयाहनि सां वाक़ियो पेश आयो। एनडीए में 6 खां 10 जुलाई ताईं सिंध समेत समूरे मुल्क में बरसाति ऐं केतिरनि ई हंधनि ते ॿोॾि जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची, हैदराबाद, सक्कर, लाड़काणो, नवाबशाह, कशमोर में बरसाति थींदी। थरपारकर, मीरपुर ख़ास, उमरकोट, सांगड़, जामशरे, टंडे, अलहयार में बि वसकारे जो इम्कान। ठटे, बदीन, बोचकी, खैरपुर, शिकारपुर में बि वसकारो थींदो। इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक, झेलम, चकवाल, मियांवाली, सरगोदा में बरसाति यक थी। लाहौर, हुसूर, खुशाब, गुजरात, फैसलाबाद में बरसाति थींदी। एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ पुलिस ते हमले केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी। नौशर फिरोज़ जी अदालत में पुलिस शाहिद पेश न करे सघी। जांच ऑफिसर न हुअण सबबि मोरे वाक़े में बयान कलम न थी सघियो। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त मथस पुलिस ते हमले जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। इंतकामी कार्रवाई करे कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। होरन जे रूहानी पेशवा पीर पगारे ॻोठ दरगाह जे फ़ैसिला कमेटी जे चेयरमैन पीर बख़्श जोड़ेजो ऐं 25 मेंबरनि खे हटाए कमेटी ख़त्म करे छॾी। पीर पगारे होर जमायत में फ़र्क़ु। जमायत जी 150 साल पुराणी ऐं मुख्य चौकी वरियामाणी संगत जो नालो बि ख़त्म करे छॾियो। वरियामाणी संगत खे नए मुख्य चौ हाशिम ख़ासकली जे नाले सां सॾण जी हिदायत। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसा जी यादि में मातमी जुलूसनि जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, सक्खर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बर्पा। बिरशाह जी नगरी में टांडनि ते मातम कयो वियो। घिटी घिटी ऐं चौक चौक ते सभु क़ाइम। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्तु। वॾे अघ में एहलकार मुक़ररु। मोरे में सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कंदड़ औरत जी नींगरी जो लाश हथ न अची सघियो। 2 वरनि जी नींगरी जो मड़ हथ न अचण ते इलाइक़े में सोग जी लहर बरक़रार। पंजाब में तफ़रीह लाइ वियल ख़ैरपुर वासण समाजी अॻुवान नूरुल सबात राजपूत सां ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां मुबैना तौर बदअख़लाक़ी मथां तशदुद।
नूरुल सबा राजपूत जो चवणु आहे त भावलपुर में कैंट थाणे जी हद में ट्रैफिक पुलिस अमलदारनि बिना जवाज़ कार रोके बदखलाक़ी करे मथां तशद्दुद कयो। मामले जो नोटिस वठी अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पुर्तगाल जो मशहूर फुटबॉलर डियागो जोता रोड हादसे में फौत। डियागो स्पेन में रोड हादसे के नतीजे में हयाती विञाए वेठो।